नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त इस्लाम जी अफज़ल हालत कहिड़ी आहे, इन जे बारे में अवां जी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। हिकु शख़्स नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी खिदमत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, इस्लाम जी अफज़ल हालत कहिड़ी आहे। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त खाधो खारायो ऐं सलाम कयो उनखे बि जंहिंखे नथा सुञाणो, ऐं उनखे बि सलाम कयो जंहिंखे सुञाणो था। यानी अवां कंहिंखे सुञाणो था या नथा सुञाणो, उनखे बि सलाम कयो, सुञाणण वारे खे बि कयो, जंहिंखे नथा सुञाणो उनखे बि सलाम कयो। ऐं खाधो खारायो मिस्कीननि खे, ग़रीबनि खे, मुस्तहिकनि खे, जेके मुस्तहिक आहिनि, बेसहारा माण्हू आहिनि, जिन जो दुनिया जे अंदरि को सहारो न आहे, जिन जो कमाइण वारो न आहे। असां खां जेतिरो पहुची सघे असां उन्हनि खे खारायूं, ऐं त यकीनन असांखे अल्लाह पाक अजर अता फ़रमाईंदो ऐं बरकतूं अता फ़रमाईंदो। ऐं इहे इस्लाम जी जेका आहे सो अफ़ज़ल हालत आहे, त यकीनन अवां ज़रूरु इन मां फ़ाइदो हासिलु कंदा। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे फ़रमान मां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इन्हनि ॿिनि शयुनि खे इस्लाम जी अफ़ज़ल हालत फ़रमायो। सो अल्लाह पाक असां तव्हांखे इन्हनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। जेसीं ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह।